अचो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो सना ख़ान आहे। मां ख़्वाजा सराय एक्टिविस्ट आहियां, डिस्ट्रिक्ट हैदराबाद ऐं रीजन हैदराबाद खे मॉनिटर पियो कयां। ॾिसां पियो हुनजे जेके बेसिक राइट्स आहिनि उन्हनि ते ॻाल्हि बात करे रही आहियां। जेको अॼुकल्ह हिकिड़ो असांखे जेको सिंधु दरिया ते जेको धाड़ो लॻी रहियो आहे, सो असां उन जे लाइ असां सिंध जी जेका आवाम आहियूं शदीद रंजो ग़म जो शिकार आहियूं ऐं घणो करे असां कावड़ में बि आहियूं, सिविल सोसाइटी सां गॾु आहियूं, छो जो असां सिंध जो हिसो आहियूं। असां सिंध खे सुकंदे ऐं बुख मरंदे उञ मरंदे कॾहिं बि कोन ॾिसी सघंदासीं। जेके इहे 6 केनाल कढिया था वञनि सिंधु दरिया मां, असां इन जी मुखालफ़त कयूं ऐं वफ़ाक़ जे अॻियां असां रिक्वेस्ट बि रखूं था। फ़िलहालु जेको आहे त फ़िलहालु हिकिड़े असां अदबी दायरे में असां आहियूं ऐं जेको असांजी सिंधी हिकिड़ी तहज़ीब आहे, अदब करणु इख़लाक़ करणु असां सिंधियुनि जे हिकिड़े खून में शामिलु आहे। असां उन जे बिहाफ ते हाले असां रिक्वेस्ट कयूं था वफ़ाक़ खे ऐं आला हुकुमराननि खे त इन्हनि केनालनि ते जेको कमु आहे सो रोकियो वञे ऐं सिंधु दरिया मां केनाल न कढिया वञनि। जे अगरि असां आपे में ॿाहिरि अची वियासीं त पोइ सिंध ऐं पंजाबी ऐं क़ौम परस्ती जी घणी सारी जंग थी वेंदी।